कान लिया मां चंड आहियां पाण ख़ुदा चंड पुटु आहियां। हे मामिलो साईं मुंहिंजा सोटरनि ऐं चाचा आहिनि ममता चंड ऐं सोटु आहे इमरान, ॿियो वकील आहे रुज़वान चंड। मामिलो इहो आहे त पहिरियां खां असांजो साल खनि थी वियो आहे मसइला हलंदड़ आहिनि, सॼे मोरे खे ख़बर आहे। बहरहाल हिननि खां मुंहिंजो प्रॉपर्टी जो मसइलो आहे, मुंहिंजी प्रॉपर्टी ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि। मुंहिंजी प्रॉपर्टी आहे पिड़ी वारे मसइले में फिंगरूं आहियूं कोर्ट में कूड़ा सचा, माना अटारनी पंहिंजे नालो वकील कराए वेठो आहे। मसइलो आहे प्रॉपर्टी जो, कूड़ा सचा बयान आहे ईंदे 8 ॾींहं 10 ॾींहं 15 ॾींहं 16 ॾींहं ते बयान ॾींदा था अचनि। कंहिं महिल भाउ जा इल्ज़ाम कहिड़ा, कंहिं महिल कहिड़ा इल्ज़ाम। एस जो मोरो वटि विया आहिनि, उते साईं थिया, उते क्लियर ॻाल्हि थी एस जो जन क़ुर खणो, DSP जन क़ुर खणो। क़ुर खणण लाइ भई तयारु कोन्हनि के, हर रोज़ु ड्रामा था कराइनि। ड्रामा थो कराए इमरान ऐं वकील रुज़वान, इहे ॿई ड्रामा पैदा था कनि। ऐं जेके ड्रामा पैदा था कनि हिननि खां कुझु बि कोन्ह थींदनि। जेको करिणो अथनि हिननि खे भुल आहे, हिननि खे मोकल आहे। बाक़ी मां वेठो आहियां, मुंहिंजो दर खुलियो पियो अथनि, दर मुंहिंजो ॾिठल अथनि। बाक़ी राति जेको हिननि ड्रामो ठाहियो आहे, हिननि दोस्त अली सोलंकी जो पुटु आहे इमरान नालो आहे हुनजो, उहो आयो पिए होटल ते, उनखे जेको आहे सो राति जो 10 थिया तक़रीबन 9:30 10 जो टाइम हो। कामरान फयाद ऐं सदाम हुननि खे अॻिते ई हुनखे गारियूं कंदो हुनखे बीहारे धकाया अथनि, हुनखे मुकूं माना चंबा हुनखे जामाया अथनि। उन तां असां विया आहियूं, दोस्त हली विया। पोयां मूंखे कॉल आई आहे, मां घरां वियो आहियां जीअं उते हिननि माना गार गंद मूंखां कई आहे। वीडियो हिननि रखी आहे, हुन वीडियो में आवाज़ त कोन्हे न, आवाज़ जो ॻाल्हाइनि पिया। उहो दुनिया खे त ख़बर पए न छा मसइलो आहे। हिननि जा दुकान राति जो 10 बजे केरु बंदि कराइणु आयो आहे? सिजल ते दुकान बंदि थींदा, 10 बजे दुकान केरु बंदि कराइणु आयो अथनि? बराए महिरबानी, मसइलो असांजो पंहिंजो आहे, असांजो ज़ाती मसइलो आहे, प्रॉपर्टी जो मसइलो आहे। दुनिया सॼी खे ख़बर आहे, हीअ डेली ड्रामा ठाहींदा था अथनि। बाक़ी हिननि खे जेको शौक़ु आहे भली पूरो कनि।